सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी सां मुखातिब आहियां। अॼु पाण सिंध जे अज़ीम सिपह सालार शाह बहारो बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाह बहारो सिंध में कलोड़ा दौर जो अज़ीम सिपह सालार थी गुज़रियो। संदसि जनम 21 नवंबर 1665 ईस्वी में दादू ज़िले जे ॻोठ भूबक में थियो। संदसि पीउ जो नालो ग़ुलाम हैदर ॼाणायो वियो आहे। किन तारीख़ दाननि मूजिब शाह बहारो ज़ात जो झंझण हो त किन खे शाहाणी शाही या शाहाणी ॼाणायो आहे। के तारीख़ दान संदसि वॾड़नि जे असुल रहाइश ऐं शाह बहार जी पैदाइश जोही दादू ज़िले जो इलाइक़ो ॼाणायो आहे। जोही तालके में शाहाणी ऐं शाही कबीला अॼु बि रहनि था। शाही बहाण पाण खे शाहाणी सॾाइनि था। बहरहाल संदन वॾा सिंध जे कहिड़े शहर मां लॾी अची चांडका में यानी मौजूदा लाड़काने में आबाद थिया, उन बाबति अञा तहक़ीक़ थियणु घुरिजे। शाह बहारो पंहिंजी शुजात ऐं बहादुरी में कल्होड़नि वटि न सिर्फ़ु मञता माणी पर कई मुवक़्क़ा सर करे आला सिपह सालार तौरु पाण मञाइण खां अलावा कल्होड़नि जे दौर में नाज़िम आला जो उहिदो हासिलु कयो। शाह बहारो वॾो सिपह सालार हो जंहिं बाबति तारीख़ लिखे थी त हीउ 84 जंगुनि जो फ़ातिह सिपह सालार हो ऐं चांडका परगिणे जो बहितरीन आला मुंतज़िम या नाज़िम हो। हुन घाड़वाह वसीले ज़राइत या पोखी राही खे हथी वठराई ऐं सवे खूह बि खोटराया, जंहिं सबबि इलाइक़े में ज़राइत ओज वरितो। शाह बहारे जो मक़बरो पुराणी सब्ज़ी मंडी वेझो मुराद वाहण महलो मौजूदा शाह बहारो कॉलोनी लाड़काने शहर में आहे, जेको कल्होड़ा तर्ज़ तमीर जो नादर नमूनो आहे। संदसि मक़बरे जी ॿाहिरीं तोड़े अंदरनि दीवारुनि ते फ्रेस्को पेंटिंग या नक्श निगारी थियल आहे। नक्श निगारी मुग़ल आर्ट, इस्लामी आर्ट तोड़े सिंधी आर्ट जो आला नमूनो आहे। मक़बरे जे दीवारुनि ते कैलीग्राफी पिणु थियल आहे। हाणे इहा नक्श निगारी मेसार जी धीमी रहिजी वई आहे। सिंध जो ही अज़ीम सिपह सालार 1735 ईस्वी में लाॾाणो करे वियो। महिरबानी।